खबर न थी पए त आखिर ही थी छा रहियो आहे। मूसा जी शादी खे बर्बादी में तब्दील कयो त कयो कंहिं? छा वाकई मूसा मीर जी भेण जो कातिल थी सघे थो या इहा नवाब खान जी का चाल? बाबा साईं, जेकर नवाब खान मूसा खिलाफ साजिश करे हा त पोइ मूसा सां ठाह करण जी कोशिश छो कई? अकबर, जेकॾहिं मूसा नवाब खान सां ठाह न करे मीर कॾहिं बि मूसा जे मथां शक न करे हा। मूंखे त लॻे थो नवाब खान मीर खे यकीन ॾियारण जे लाइ मूसा सां पहिरियों ठाह कई, ऐं जॾहिं मीर खे यकीन अची वियो त मूसा जे ठाह खां पोइ नवाब खान मीर जी भेण खे मारे। वॾा जेकॾहिं मूसा कातिल न आहे न त पोइ मीर जो शक भला मूसा ते कीअं थो वञे? ॿी ॻाल्हि त दरिया खाने जे कुल्हे ते गोलीअ जो निशान आहे। या मीर मूंसां ॻाल्हि कई हुई, ॿुधायो ई मूंखे त कातिल जे कुल्हे ते गोलीअ जो निशान ऐं मीर खे मूं ई सलाह ॾिनी FIR में उनजो नालो ॾियण जो चयो आहे। पर सोचण जी ॻाल्हि इहा आहे त जिथे मीर जी भेण जो लाश मिलियो उते दरिया खाने मूसा पहुता कीअं, ऐं इन मीर खे ॾसु कंहिं ॾिनो? ॻाल्हि सम्झ में नथी अचे अकबर, हीअ वॾी का साज़िश आहे। सच पुछी त हीअ वॾी साज़िश आहे, ऐं इहा साज़िश नवाब खान खां सवाइ ॿियो त केरु थिए ई नथो सघे। हाणे नवाब खान मीर खे माराइण में देरी न कंदो। नवाब खान मीर खे मारण में हाणे तकड़ न कंदो, हू पहिरियां मूसा जी सज़ा जो इंतज़ार कंदो। जॾहिं मूसा खे सज़ा लॻंदी न तो नवाब खान मीर खे मारींदो। पोइ त सम्झो न कमीणे जा सभु रस्ता साफ़, ऐं पोइ कंदो नवाब खान असां ॾांहुं रुख, ऐं जॾहिं असां ॾांहुं रुख कंदो त नवाब खान जी सभिनी चालुनि तां मां पर्दा खणंदुसि। मां बेगुल खे फोन कयां, चवांसि त तुम्हारे भाइटे जो बिलो थी वियो आहे, उनजी शादी थी वेंदी, हू पंहिंजी कुंवार सां वञी गॾु रहंदो, बाक़ी रहंदो तुम्हारो भाउ। इन जो बिलो करे जान छॾायूं, पोइ त तूं खां ॿई अकेला हिन घर में छासी मालिक आहे। हाँ हाँ, माना मूंखे मारण लाइ तूं पहिरियां ई सोचो वेठो ई त सालूअ खे मारणो आहे, घर ख़ाली करणो आहे। अरे हेॾे तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेकॾहिं इहे थियो बि न त सॼो छा इल्ज़ाम मीर जे मथां हणी छॾंदासीं, जान छुटी पवंदी आहे। मूंखे मारे बि छॾी, इल्ज़ाम बि मीर जे मथां हणी छॾी। हाँ, माना तुंहिंजे ज़हन में इहो बि तो हले त सालू खे मारणो आहे, इल्ज़ाम कंहिंजे मथां हणणो आहे, हीअं करणो आहे, पुलिस खां बचणो आहे। शर्म कोन थो थिए? तुंहिंजी ज़ाल जो सॻो भाउ आहियां, कुझु त हया कर। हा सही, भाइरनि जहिड़ा कम करे छॾिया अथव। भेण जी कॾहिं इज़त कयव? भेण जे मुड़ुस जी कॾहिं इज़त कयव? असांखे लेखियो बि कोन। भेण हुते वेठी आहे, उनजो मुड़ुस हिते वेठो आहे, ऐं तव्हां बुत भर लॻा फिरंदा रहो थो। आहे कोन्हे, उहा ई त कोन्हे, उहा त पाण वई आहे न घर छॾे, मूं त कोन हुनखे कढियो आहे। जॾहिं उहा पाण वई आहे, वरी बि मां तोखे रहाए वेठो आहे, खाई थो पी थो, को कमकार करी थो, अञा कहिड़ी तव्हांजी मां इज़त कयां? इज़त त तोखे ख़बर बि न आहे, इज़त चइबो छा कया? इज़त तव्हां खां 2 किलोमीटर परे रहंदी आहे। इज़त तव्हांजे घर में हुजे हा त ज़रूर का माई रखो आहे, माई कान्हे माना तव्हां वटि इज़त ई न आहे। तूं छड़ो छांड कन पटियो फिरंदो थो वठी, ऐं मां वरी पंहिंजी ज़ाल पंहिंजे घर मोकिले तोसां गॾु गॾु वेठो आहे। अञा हाणे छा कयां मां? मां त तोखे मिनत कोन कई आहे न त तूं मूंसां हिते गॾु रह, वञ त पंहिंजी ज़ाल ॾे। तो छा रहंदुसि? तो छा जिंदगीअ में घटि में घटि हिकु ॿिए को माण्हू हथु ॾिए, सुभाणे चवनि त अकेलो माण्हू काहेलो, ॿ त ॿार हिन महिल असां 12 ॼणा हूं सम्झो। मूंखे त ईअं थो लॻे ॼण मां को ढोर आहियां ऐं तूं चिचड़ आहीं जेको छॾी नथो पचर। चिचड़ चयो अथई ढोर खे, ढोर चयो अथई चिचड़ खे, मूंखे छा चई? मीर, मूसा जो कमु थी वियो आहे, मूंखे वक़्त खां बुलंद घुर्जे। जेकर तूं मुंहिंजो साथ नथो ॾी न त मां वक़्त सां अकेलो ई विढ़ंदुसि। सोडल तोखे अकेलो कोन छॾ, तो ॾुखे वक़्त में मुंहिंजो साथ ॾिनो आहे त पोइ मां बि तुंहिंजो भरपूर साथ ॾींदुसि। मीर, जेकर इहा ॻाल्हि आहे न त पोइ पलांद करण में डर छो? डर न आहे सोडल, बख्शल खे अॼु वक़्त जे पोयां छॾियो, पाण खे ॼाण वठी न्यापो ज़रूर कंदो। ठीक है मीर, वक्त के चक्कर में मां तो फसाया,
बाक़ी वक़्त खे लेटाइण तव्हांजो कमु आहे। बख्शल तू वक्त जो पीछो कर। जी वक्त गोठ खां ॿाहिरि निकिरे तू असांखे न्यापो। बख्शल इन कम में हाणे देर न थियणु घुरिजे। ठीकु आहे सोडल, जांच करे शाम जो तव्हांखे ॿुधाए छॾींदुसि, पर हा उतां वक़्तु घर सही सलामत न पहुचे। ने वक्त खे पूरो महीनो खट ते लेटाए छॾींदुसि, छो त हुनखे ख़बर ई न आहे त मीर जो पहुचणो गोलीअ खां वधीक घाव ॾींदो आहे। बख्शल तू हींअर ई ॻोठ जे ॿाहिरां वञी वेही रहो। जीअं वक़्तु ॻोठां निकिरे तू मूंखे न्यापो कर। बसि इहो वक़्तु साम्हूं अची वञे, पोइ असां ॼाणूं वक़्तु ॼाणे। ठीकु आहे मीर, मां हिनमल जो हिनमल उन तरफ़ वञा थो, तव्हांखे शाम ताईं ख़बर पइजी वेंदी। बाबा मूंखे ख़बर आहे त तूं मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन न कंदे, पर इहा हक़ीक़त आहे। तूं थी चवीं त वक़्तु मूंखे मारण आयो आहे। वक़्त खे अलाए केतिरा मौक़ा मिलिया, उहो त मूंखे मारे छॾिया, पर इन ॻाल्हि न आहे मुंहिंजी मां। वक़्तु मूंखे अॻ में ई चए पियो बाबा त तूं मुंहिंजी ज़बान मथां कॾहिं बि एतबार न कंदी। अम्मा तो सफ़ा ॿार, तोखे वक़्तु ॿुधायो आहे त मां चाचा खे मारण आयो आहियां। कसम सां बाबा, हुन मूंसां इहा ॻाल्हि कई आहे। अम्मा वक़्तु तोसां भोग करायो हूंदो, तोखे चिड़ायो हूंदे, मां चाचा खे हिते मारण आयो आहियां। बाबा वक़्तु मूंखे ॿुधायो आहे त हिते हू कहिड़े मक़सद लाइ आयो आहे। वो इन जे करे वक़्त जे मथां मूंखे पूरो इतबार आहे। तोखे हुन जी ज़बान ते यकीन नथो अचे, पर तूं बि मूं वांगुरु केॾीमहिल वक़्त ते इतबार कंदी। बाबा खे कीअं सम्झायां त वक़्तु ते के ॿिए मक़सद लाइ आयो आहे। सजारिफ मूसा ऐं दरिया ख़ान मूंखे किथे मिलंदा? पुट नज़ीर, मूसा ऐं दरिया ख़ान तोखे लाकब में मिलंदा। लाकब में? हा पुट सारंग, हुननि खे खून जी सज़ा में बंदि कयो अथनि। वॾी साज़िश जो शिकार थी विया आहिनि चाचा। पुट नज़ीर, कहिड़ी साज़िश? चाचा जेका बि हक़ीक़त आहे न, उहा हुननि खे ॿुधाईंदुसि। पुट नज़ीर, जेकॾहिं हुननि जे न फ़ाइदे जी ॻाल्हि आहे, पोइ तूं हींअर ई वञी हुननि सां मिल। ठीकु आहे चाचा, मां हींअर ई निकिरां थो। मूंखे हुननि सां मिलणो ई पवंदो। पुट सारंग, मूंखे अॻु में ई शक हो त मूसा ऐं दरिया ख़ान सां साज़िश कई वेंदी। चाचा हाणे छा थींदो? बहरहाल अलाह भलाई कंदो। जी मीर, सोडल इन वक़्तु किथे आई? बाल जे ॻोठ जे ॿाहिरां मां ई बशकल बीठल आहियूं। मोटरसाइकिल आहे तव्हां वटि? हा आहे। बख्शल खे छॾे हिते तूं मोटरसाइकिल काहे असांजे ॻोठ तरफ़ अच। मां तोखे ॿाहिरि रोड वटि मिलंदुसि। हा मीर, मां अचां थो। सोडल, मीर खे खणी स्टाफ वारी होटल ते अच, मां बि उते होटल ते अचां थो। तूं हल, असां उते पहुचूं था। बख्शल, तो छा सम्झो त तुंहिंजी गद्दारी लिकी वेंदी? न बख्शल न, मां हींअर जो हींअर हाणे ई थाणे ते वञी मूसा ऐं दरिया ख़ान खे ॿुधायां थो तुंहिंजी गद्दारी जो, ऐं वापसी में मीर खे बि सॼी हक़ीक़त ॿुधायां थो। पोइ ॾिसां त तूं उन्हनि खां कीअं थो ज़िंदा बची। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।